नाज़रीन, घोटकी ज़िले में मकानी चूंडुनि दौरान पीपी ग्रुप बंदियुनि जो शिकार है। पीपी जे शहबाज खान लुंड जे साम्हूं बीठल जीडीए जे चाकर खान बोज़दार आवाज़ टीवी जे ज़िले रिपोर्टर लतीफ़ वसी सां पंहिंजा वीचार हिन रीत वंडिया आहिनि। अचो त ॾिसूं। मीरपुर माथेलो में तव्हां वर्क कयो पिया, केतिरी उमेद सम्झो था माण्हुनि में, केतिरो तव्हां सीटूं खणी कामयाब थींदो? असांखे यकीन आहे पब्लिक मीरपुर शहर जे दोस्तनि सां असांखे जिते वञूं था बहितर मोट मिले थी। जंहिं वार्ड में विया आहियूं, पंहिंजा वार्ड आहे या असां पंहिंजे जीडीए जे जेके उम्मीदवार बीठल आहिनि सरदार अली गौर ख़ान पीर साहिब जे तरफ़ूं मीरपुर माथेले में सभिनीनि उम्मीदवारनि जी त असांखे पोज़ीशन वाज़े आहे। असांजी इंशाअल्लाह ताला 100% खटण जी चानस आहे। केतिरा वार्ड खटंदो तव्हांजो? पोज़ीशन बि वाज़े आहे, तक़रीबन केतिरा वार्ड? असां 8 खटींदासीं। 8 ते ई असांजा माण्हू बीठल आहिनि। अवाम वटि इहो ई असांजो प्लान आहे त असांखे मौक़ो मिले। असांजा दोस्त जीअं असां सां मौजूदु बीठा आहिनि मीरपुर जी अवाम, असांखे जेकॾहिं उन्हनि जो साथ सां मौक़ो मिली वियो ऐं मिलंदो बि ज़रूरु, यकीन आहे त असां अवाम जी ख़िदमत कंदासीं। इहे फंडिंग, इहे पैसा अवाम जा आहिनि, को बि चेयरमैन जा न हूंदा आहिनि, कंहिं बि मेंबर जा ज़ाती घणो ख़र्च न कंदो आहे। इहे अवाम मीरपुर जा ई पैसा आहिनि, मीरपुर जी फंडिंग आहे, सिटी जी फंडिंग आहे। इंशाअल्लाह ताला जेकॾहिं असां उते पंहिंजी ईमानदारी सां ऐं पंहिंजी साफ़ सुथरी नीयत सां लाहींदासीं त मीरपुर रोशननि जो शहर थी वेंदो।